नाज़रीन, खानपुर के कच्चे में ऑपरेशन जो तैयारियों कयूं पे वञनि। एसएसपी तनवीर तुन्यो गढ़ी तेगो के कैंप ते पहुंची वियो आहे। उन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं मिराई टीवी न्यूज़ के रिपोर्टर मुमताज़ कुरैशी खां। जी मुमताज़, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, एसएसपी शिकारपुर जेको आहे गढ़ी तेगे जे कच्चे जे इलाइक़े में जेको आहे पुलिस पारां क़ाइमु कयल जेका कैंप आहे उहो उते पहुची वियो आहे। ऐं हिते जेको आहे पहुची करे हिते जेके मौजूदु ऑफिसर आहिनि उन्हनि सां जेको आहे इजलास कयो पियो वञे त हाणे कहिड़े तरीक़े सां जेको आहे हिते ऑपरेशन में जेको आहे कार्रवाई कई वञे। जॾहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त 200 खां जे लॻभॻि जेके पुलिस जा जेके स्पेशल कमांडो कराची खां घुराया विया उहे बि हिते गढ़ी तेगे जे कच्चे में जेको आहे पुलिस पारां क़ाइमु कयल जेका कैंप आहे उते पहुची विया आहिनि। ऐं हिते जेको आहे एसएसपी पारां जेको आहे तमामु जेके पुलिस जी नफ़री आहे उनखे हाई अलर्ट जेको ॾेई छॾियो आहे। ऐं हिन वटि इहो पोज़ीशन ॾिसी थी वञे त कहिड़े तरीक़े सां ऐं किथां जेको आहे हिननि जे मथां जेको आहे कार्रवाई कई वञे। जी मुमताज़, तव्हांजी महिरबानी।